स्टेट बैंक व्याज की शरह वधीक 1% घटाए 12% करे छॾी। गवर्नर स्टेट बैंक जमील अहमद जो चवण है मॉनेटरी पॉलिसी व्याज की शरह 13% में घटाए 12% कई वही है। पाकिस्तान की मुआशी शरह बेहतर थी है। महंगाई और करंट अकाउंट खसारो भी घट थियो है। महंगाई मई 2023 में 38% हुई जेका घट थी 4.1% रही। जनवरी में महंगाई वधीक घट थी। मुल्क में महंगाई की शरह 5% खां घट है। बिजली जो कीमतूं घट थियण ताईं सनत और मईशत तरक्की न करे सकदी। बस हले तो टैक्स की शरह 15% घटाए छॾियां पर IMF सबब मजबूर आहियां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इस्लामाबाद में तकरीब को खिताब सां चवण त ख़र्च घट करे रहिया आहियूं। PWD करप्शन जो गढ़ है जैसे बंद कयो। पाकिस्तान के खानगी शोबे वटि इख्तियार है वो कौमी एयरलाइन खरीद करे। सिंध सरकारी यूनिवर्सिटीज़ में वाइस चांसलर की मुक़ररी वारे मयार जो दायरो वधायो है। VCC मुक़ररी वारे तहक़ीक़ात के बेहतर बणायो है। मौजूदा निज़ाम तहत को प्रोफेसर भी VC थी सके तो। इं ना है को प्रोफेसर VC मुक़रर नथो थी सके। मज़हर उल हक सिद्दीकी, अल्लामा काज़ी, निसार सिद्दीकी मज़हर शाह ब्यूरोक्रेट हुआ पर VC मुक़रर थिया। पहिरियां 8 सरकारी यूनिवर्सिटीज़ हुयूं। अॼु सिंध में 3 यूनिवर्सिटीज़ आहिनि। दरख्वास्त गुज़ार महदूद थी वेंदा त छा कंदासीं। उम्र की हद 62 साल और लागापियल फील्ड में PhD जो शर्त रखियो वियो है। लागापियल फील्ड में मास्टर्स कंदड़ रिटायर्ड ब्यूरोक्रेट भी VC थी सके तो। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम अहमद की कराची में प्रेस कॉन्फ्रेंस सदस्य चवण है त सिहत के शोबे में सिंध ॿियनि सूबनि खां वधीक अॻिते आहे। सिंध जे लखें माण्हुनि खे सोलर जूं सहूलियतूं फराहम कयूं पियूं वञनि। बिलावल भुट्टो ज़रदारी के नज़रिए मुताबिक़ सिंध में 21 लख घर ठाहिया पिया वञनि। वफ़ाक़ी हुकूमतुनि में पंजाब जूं जमायतूं रहियूं आहिनि। हुननि मोटरवे से ध्यान ॾिनो। वफ़ाक़ मनसूबनि में सिंध या ॿियनि सूबनि सां केतिरी ज़्यादती कई लिस्ट मौजूदु आहे। हद ज़ख़्मियुनि ख़िलाफ़ कार्रवाइनि जी हिमायत करियूं था। सिंध वाहिद सूबो आहे जेको हद ज़ख़्मियुनि ते मुआवज़ो ॾिए थो। PTI अंदरि संजीदा तज़ाद आहे। असां चाहियूं था त PTI वारा ॻाल्हियुनि जी टेबल ते अचनि। मुल्क ख़िलाफ़ परॾेही साज़िशूं बंदि कयूं वञनि। चोटियारियूं वेझो ॻोठ जानी जुणेजो में मारिजी वियल 3 ॼणनि जे वारसनि जो सांगड़ में मीरपुर चौक ते लाश रखी एहतजाजी धरणो जारी। धरणे में हुज जमायत जयू आहे। क़ौम परस्त कारकुन बि शरीक। MNA अलाउद्दीन जुणेजो हमलो कराए माण्हू मारिया आहिनि। मक़तूल जे वारसनि जो इल्ज़ाम कातिलनि जी फौरी गिरफ़्तारी जो मुतालबो। ज़ख़्मी जो अस्पताल में इलाज हलंदड़ झेड़े में 3 ॼणनि जे क़त्ल जे सोग में चोटियारियूं शहर अॼु ॿिए ॾींहुं बि बंदि। चोटियारियूं वेझो 3 ॼणनि जे क़त्ल वारे वाक़े खां पोइ मक़तूलनि जे वारसनि जो सांगड़ में लाश रखी एहतजाजी धरणो जारी। GD अॻवान ऐं इल्ज़ाम हेठायल MNA अलाउद्दीन जुणेजो चाचो शाहजहान जुणेजो बि पहुची वियो। संदसि चवण आहे त हू मज़लूमनि सां गॾु आहिनि। केर बि मुलविस हुजे हुन ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। केस में भले संदसि अज़ीज़ छो न हुजनि कार्रवाई कई वञे। चोटियारियूं वेझो 3 ॼणनि जे क़त्ल वारो वाक़ियो। MNA अलाउद्दीन जुणेजो इल्ज़ामनि खे रद्द कंदे रतो छाण जो ज़िम्मेवार पुलिस खे करार ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त हू कराची में आहे। मथस माण्हू माराइण जो इल्ज़ाम कूड़ो आहे। मीडिया ते ख़बरूं हलन पियूं त ज़मीनी तकरार तां झेड़ो थियो पर हक़ीक़त इहा न आहे। संदसि खाते जी ज़मीन आहे जिते माल जी भेल थींदी हुई जंहिंजी शिकायत चोटियारियूं पुलिस थाणे ते दाख़िल कराई हुई। पुलिस तहरुक वठे हा त रतो छाण न थी हा। संदसि हारियुनि मथां हमलो थियो आहे जंहिंमें 7 हारी ज़ख़्मी थिया आहिनि। सिंध असेंबली जे इजलास में सिंध इंटरमीडिएट एंड सेकेंडरी एजुकेशन तरमीम बिल मुतारिफ़ सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन नजार बिल पेश कयो। बिल पेश करण दौरान PTI मेंबरनि जो घोर पॉइंट ऑफ ऑर्डर ते ॻाल्हाइण जी इजाज़त न मिलण ते बि अपोज़िशन जो एहतजाज। बिल 1 महीने लाइ कमेटी ॾांहुं माणियो वियो। असेंबली जो इजलास अरबा ताईं मुलतवी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी बिलावल हाउस कराची में मुलाक़ात। सिंध के सियासी इंतज़ामी मामलनि के हवाले से ख़यालनि जी ॾेवड़। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां अवामी नेशनल पार्टी के मरकज़ी सदर अहमद वली खान की कराची में मुलाक़ात। कैपिटल सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अहमद वली खान पारां ज़िले खुरम में अमन अमान की ख़राब सूरत हाल ते ॻणितीअ जो इज़हार। सिंध असेंबली के इजलास दौरान साफ़िन जो पीका एक्ट में तरमीम ख़िलाफ़ एहतजाज। बैनर खणी नारेबाज़ी। डिप्टी स्पीकर की हिदायत ते MPA ऐं सिंध हुकूमत जे तर्जुमान सादिया जावेद जूं सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं करे एहतजाज ख़त्म करायो। सादिया जावेद जो चवण आहे त फेक न्यूज़ लाइ थोरा घणा कानून त ठहंदा आहिनि पर पीपल्स पार्टी कॾहिं बि इज़हार जी आज़ादी ख़िलाफ़ क़दम न खयो आहे। पीका कानून ते पीपल्स पार्टी खे बि ख़दशा आहिनि। असां पीका एक्ट में तरमीम बाबति वफ़ाक़ी हुकूमत सां ॻाल्हाईंदासीं।
पीका एक्ट में तरमीम वारो बिल वफ़ाक़ी हुकूमत पास करायो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे बि उन बिल ते ख़दशे आहिनि, पर आउं चवंदुसि त सहाफ़ी बि इन ॻाल्हि खे मञीदा त माण्हुनि जे किरदार ख़ुशी कई वेंदी आहे, उन ख़िलाफ़ बि कुझु थियणु घुरिजे। सहाफ़ियुनि खे ख़ातिरी करायां थो त वफ़ाक़ में पीका एक्ट बाबति सिंध सरकार ॻाल्हाईंदी। सिंध घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो सिंध असेंबली में ख़िताब। तहरीक इंसाफ जे बानी सनस घरवारी बुशरा बीबी 190 मिलियन पाउंड रेफरेंस में सज़ा ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में अपीलूं दाख़िल करे छॾियूं। 17 जनवरी वारो न्यायब अदालत जो फ़ैसिलो कलदम करार ॾेई ॿिन्ही खे बरी करण जी इस्तदा अपीलुनि में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त नए बदनियती सां पंहिंजनि इख्तियारनि जो ग़लति इस्तेमालु कयो। अणपूरी जांच जी बुनियाद ते तकड़ में सज़ा ॿुधाई वई। नेशनल क्राइम एजेंसी सां मुआहिदे जो मतन हासिल न करणु जांच एजेंसी जे मुंझारे खे वाज़े करे थो। NCA इख्तियारनि खे जांच में शामिल न कयो वियो। प्रोसिक्यूटर मुकमल सबूत पेश करण में नाकाम रहियो। सुप्रीम कोर्ट एडिशनल रजिस्ट्रार नज़र अब्बास ख़िलाफ़ तौहीन अदालत जो नोटिस वापसि वठी छॾियो। जजिस कमेटीज़ जे इख्तियारनि ते फुल कोर्ट जोड़ण लाइ फाइल चीफ जस्टिस लाइ उमाणियो वियो। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त एडिशनल रजिस्ट्रार ॼाणी वाणी अदालती हुकमनि जी भनकड़ी नाहे कई। जजिस कमेटीज़ वटि इख्तियार नाहिनि त ॿुधणी हेठि केस बेंच खां वापसि वठनि। इंतिज़ामी सतह ते अदालती हुकमनि खे तब्दील नथो करे सघिजे। ज़ाहिरी तौर ते तौहीन अदालत जी कार्रवाई जजिस कमेटियुनि ख़िलाफ़ थिए थी, पर जजिस कमेटियुनि ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई न पई कई वञे। सुप्रीम कोर्ट जी आइनी बेंच 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते धुरनि खे नोटिस जारी करे छॾिया। जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराहीअ में 8 रुकनी आइनी बेंच 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कई। दरख़्वास्त गुज़ारनि पारां 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ फुल कोर्ट बेंच जोड़ण जी इस्तदा। जस्टिस जमाल मंदोखेल चयो आहे त आइनी बेंच में मौजूद समूरनि जजिस ते फुल कोर्ट साही आहे। मुल्तान में खेलियल ॿी टेस्ट मैच में वेस्ट इंडीज़ पाकिस्तान खे 120 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी। मैचिस वारी सीरीज़ हिकु ख़िताब बराबर करे छॾी। वेस्ट इंडीज़ 35 सालनि खां पोइ पाकिस्तानी सरज़मीन ते सोगमाणी। पाकिस्तानी बैटर्स जो फ्लॉप शो। क़ौमी टीम 255 रन्सुनि जे जवाब में 133 रन्सुनि ते ढेर थी वई। बाबर आज़म 61 ऐं मोहम्मद रिज़वान 25 रन्सूं ठाहे निमाया रहिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी अमरीका यात्रा। ह्यूस्टन में अमरीकी कांग्रेस मेंबर अलेक्जेंडर ग्रेन सां मुलाक़ात। गरियल दिलचस्पी जे मामलनि ऐं पाक अमरीका लाॻापनि खे हथी वठण जे हवाले सां बक़ाइदनि जी ॾेवट कई वई। घरू वज़ीर अमरीकी कांग्रेस मेंबर जे फ़लस्तीन इशू ते उसूली मौक़िफ़ जी वाखाण कई। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त अमरीकी कांग्रेस मेंबर अलेक्जेंडर ग्रेन तरफ़ां फ़लस्तीन जे लाइ आवाज़ बुलंद करणु वाखाण जो को अमल आहे। मुस्तक़बिल में पाक अमरीका लाॻापा वधीक मुस्तहकम थींदा।